न बागीचा न बंगला न बाला तू खाली प्लाट अथव। हाणे जेको तुंहिंजो उम्मती ज़मीन ते पढ़ंदो सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। अल्लाह ताला तुंहिंजे उन उम्मती जी लाइ जन्नत जे उन खाली प्लाट में हिकिड़ो वण थो पोखराए जो 500 साल भले घोड़े के उन वण जे थुड़ जे भरसां बीहारे करे डुकायो पर उन वण जे लाम जी छांव कान खुटंदी। एॾो वॾो वण थो पैदा फरमाए। असांजा हज़रत साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन्हनि जी क़ब्र ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। साईं जन वरी हिन नमूने सां समझाईंदा फरमाईंदा जॾहिं बानो क़ुरान मजीद जी तिलावत कंदो आहे ज़िक्र कंदो आहे दुरूद पढ़ंदो आहे क़ुरान मजीद जी मजलिस में ज़िक्र जी मजलिस में वेठो हूंदो आहे त उते जन्नत जे बंगलनि में ठक ठक शुरू थी वेंदी आहे। के फ़रिश्ता सिर सोन जी सिर चांदीअ जी खयूं पिया अचनि मुश्कई अंबर जो गारो पिया ठाहिनि के अंबन जा बाग के लीमन जा बाग के नारगिन सूफन जा बाग के केलन जा बाग पिया पोखिन के खीर जूं नहरूं के मखीअ जूं नहरूं पिया खोटनि पर फरमाईंदा जॾहिं बानो अल्लाह जी ज़िक्र खां गाफ़िल थी वेंदो आहे सॼो ॾींहुं होटलुनि ते ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसंदो आहे उताकुनि में सॼो ॾींहुं ताश ऐं पत्ता पियो खेॾंदो आहे कुकड़नि जी मेल कुतनि ऐं रिछ जी बछ ॾांदनि ऐं गॾनि जी गोए ते पियो पंहिंजो वक़्तु गुज़ारींदो आहे। पोइ फ़रिश्ता तेशियूं करणियूं मारा उछलाए हथ ॿधी वेही रहंदा। तव्हां चाहियो था असांजे जन्नत जे बंगलनि जो कमु हले यादि में रहियो हिते रुगो घर अध में रहियल आहे त कहिड़ो फिक्र आहे। चऊं था कर्ज़ खणी बि छित ताईं पहुचायूं हालांकि हिन घर में त वधि में वधि 20 साल 19 साल रहंदासीं। मुंहिंजी उमिरि आहे 43 साल बाक़ी घणा साल 60 साल में घणा साल 17 बाक़ी 17 साल सो उन्हनि जी पक न आहे 16 साल 17 साल नबी से फरमायो मुझे उम्मत जी उम्र 60 खां 70 मथे को ईंदो 70 60 खां 70 नबी से जी उम्र मुबारक 63 साल भली उम्र ही आहे नबी उम्र 63 साल उन खां पोइ उम्र करे करे अखियुनि खां अंधा थी वञूं कननि खां बोड़ा थी वञूं नको वहे पियो वात मूं गिग ॾंद भॼी पिया ॾाठूं निकिरी वयूं गोडल में सूर चेले में सूर सॼो ॾींहुं घर में खंघूं पिया पंहिंजी ज़िंदगी त बर्बाद पर घर जे भातियुनि जी बि निंड बर्बाद। इहा घणी ज़िंदगी 16 साल 17 साल जंहिं घर में रहूं था उनजो एॾो फिकिर आहे ऐं जंहिं घर में सदाईं रहणो आहे उनजो कोई फिकिर कोन्हे को। मां त चवंदो आहियां जेकर असांजा ई मुस्लमान अक़ीदो ईमान सही हुजे पाड़े में को जलसो थिए आलिम अचनि नेक साले बाना अचनि सुबुह खां वठी शाम ताईं रुगो अदब ऐं एतिराम सां वेही करे रब जो क़ुरान मजीद ॿुधूं तॾहिं बि असांजे जन्नत जा बंगला ठही वेंदा की न। हाणे सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं वेठा हो केतिरो कमु थियो हूंदो त हिते जंहिं वक़्त खां वठी वेठा आहियूं उते कमु शुरू आहे ऐं उहे मिस्त्री हिननि मिस्त्रियुनि जहिड़ा कोन अथव जो बसिरूं थपे वरी सिगरेट पिया पीअंदा 2 ॿार ॾेई करे वरी चवंदा चांहि जो कोप पीआरियो कमु कोन थो थिए ही त मिस्त्री मज़दूर चटी आहे सॼे घर जो ख़र्च हिकिड़े पासे ॾे मिस्त्री ऐं मज़दूरनि जी मज़दूरी ॿिए पासे पर उहो जन्नत जा मिस्त्री
70,000 राजा लखन जे तादाद में मजदूर मां तव्हां खां पुछां तो सुबुह खां वठी हिन वक्त ताईं केतिरो कमु थियो रुगो हिन नमूने सां अदब ऐं एतिराम सां वेही करे वाइज़ ॿुधूं तॾहिं बि असांजा जन्नत जा बंगला ठही फरमाई अलम तर कैफ ज़रब अल्लाहु मसलन कलिमतन तय्यिबतन कशजरतिन तय्यिबह अल्लाह से फरमायो जेको भी तव्हांजी ज़ुबान मां भलो लफ़्ज़ निकतो कशजरतिन तय्यिबह ॼण त तव्हां ज़मीन में हिकिड़ो भलो वण पोखियो असलुहा साबितु व फरउहा फिस्समा अड़ो वण तव्हां ज़मीन में पोखियो जंहिंजूं पारूं पाताल में टारियूं आसमान में मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था इहो खजीअ जो वण आहे इहो छाजो वण आहे तव्हां ज़ुबान सां चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ॼण त तव्हां ज़मीन में खजीअ जो वण पोखियो जंहिंजूं पारूं पाताल में टारियूं आसमान में खजीअ जूं पारूं अल्लाह साईं भले लफ़्ज़ खे खजीअ जे वण सां तशबीह न जे करे ॾिनी छो छो त खजीअ जो मेवो महफूज़ हूंदो आहे न को ॼट जामोट मथे चढ़ी सघे न कंहिंजी छापट मथे पहुची सघे न कंहिंजो को भितर मथे पहुची सघे जीअं खजीअ जो मेवो महफूज़ आहे अल्लाह से फरमायो तव्हांजी ज़ुबान मां भी जेको भलो लफ़्ज़ निकिरे पियो मां रब उनखे महफ़ूज़ कंदो पियो वञा बाबा मां वाइज़ कयां थो तकरीर कयां थो मोबाइल में महफ़ूज़ थिए थो की न पर जेका तस्वीर वारी मोबाइल आहे उनमें मुंहिंजो चेहरो भी महफ़ूज़ हथ भी महफ़ूज़ चप चुप चुप चप चप पियो चोरियां उहे भी महफ़ूज़ अखियूं पियो छिंबियां उहे भी महफ़ूज़ तव्हां ई असांखे एतिरी ताक़त आहे असां हिते हर शइ महफ़ूज़ करे सघूं था रब खे ताक़त न आहे जो रब असांजे हरकतुनि खे महफ़ूज़ करे जेके हिते वेठा आहियूं सभु ख़ुदा जे रिकार्ड में महफ़ूज़ पर तव्हां ई असांजा गवाह तव्हां ई असां सां गॾु हन मां नथो चवां क़ुर थो फरमाए यौम तशहदु अलैहिम अलसिनतुहुम व अयदीहिम व अर्जुलुहुम बिमा कानू यअमलून 23 सिपारो सूरत यासीन तो पढ़ा क़ुर तो फरमाए क़यामत जो ॾींहुं थींदो इंसान जा हथ इंसान ते गवाही ॾींदा पेर इंसान जा इंसान ते गवाही ॾींदा कन गवाही ॾींदा अखियूं गवाही ॾींदियूं क़यामत जे ॾींहुं इंसान जूं अखियूं इंसान ते गवाही ॾींदियूं या अल्लाह इन्हनि अखियुनि सां टीवी ॾिसंदो हुई इन्हनि अखियुनि सां कुकड़नि जी मेल ॾिसंदो हुई कुतनि रिछ जी बच ॾिसंदो हुई डांदनि ऐं गॾहनि जी गोए ॾिसंदो हुई या अल्लाह इन्हनि अखियुनि सां नाचियूं ऐं अदाकार ॾिसंदो हुई पर आलिमनि जो मोह हिन ज़ालिम खे कोन पियो वणई क़ुर जी हिन ज़िंदगी में ज़ियारत कान कयई बैतुल्लाह ऐं रोज़े रसूल खे कोन ॾिठई अखियूं गवाही ॾींदियूं कन गवाही ॾींदा या अल्लाह इन्हनि कननि सां राग ॿुधंदो हो मौसीक़ी ॿुधंदो हो गिला गिबत ॿुधंदो हो पर घर घर सां दर दर सां भित भित सां क़ुर मजीद जो वाइज़ पियो जलसो पियो थिए हिन ज़ालिम खे एतिरी बि हिमत न थी जो 2-3 मिंट वेही क़ुर ॿुधे हा पेर ॻाल्हाईंदा या अल्लाह 10-10 किलोमीटर पंधु करे वञी डांदनि जी गोए ते कलाकनि जा कलाक बीठो हूंदो हो कुकड़नि जी मेल 8-8 कलाक 12-12 कलाक थींदी हुई उते भी चारई पर बीठो हूंदो हो बुखई उन ते कुतनि रिछ जी बच जी ला 100 किलोमीटर पंधु करे टूटियूं गाॾियूं करे वञी उते पहुचंदो हुयो पर घर घर सां दर दर सां भित भित सां गोठ गोठ सां पाड़ो पाड़े सां क़ुर मजीद जो वाइज़ पियो हले जलसो पियो हले
आलिम दीन जूं ॻाल्हियूं पिया कनि हिन ज़ालिम खे एतिरी बि हिम्मत न थी जो बविखूं खणी वञी क़ुरान ॿुधे गवाही ॾींदा पोइ हिते जेकर पीउ जो वञी सूबेदार खे चए त मुंहिंजो पुटु चोर आहे पोइ पीउ ते कावड़ ईंदी फराज रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट के जरिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टेप वारी कैसेट खे भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। मोबाइल नंबर 030034000507। ज़ालिम पंहिंजे हथनि खे चक पाईंदो, पंहिंजे अखियुनि खे पटींदो, कननि खे पटींदो, पंहिंजे खल खे जीअं छितो कुतो पंहिंजो पाण खे खाईंदो आहे ईअं पंहिंजो पाण खे पियो खाईंदो ऐं पटींदो। चवंदो लिम शहिदतुम अलैना, छा थी वियो तव्हांखे जो मुंहिंजे मथां तव्हां शाहिदी था ॾियो, मुंहिंजे मथां तव्हां गवाही था ॾियो। क़ुरान थो फरमाए इंसान जा हथ पेर अखियूं ऐं कन इंसान जी खल ॻाल्हाए करे चवंदी कालू अंतकन अल्लाहु लज़ी अंतक कुल्ल शै। यार असां बेवस आहियूं, असां खां रब जी ज़ात ॻाल्हाए थी जेका हर शइ खां ॻाल्हाईंदी आहे। बाबा ज़ुबान में ॻाल्हाइण जी ताक़त रब रखी आहे, उन रब खे ताक़त आहे हथनि खां ॻाल्हाए, पेरनि खां ॻाल्हाए, पथरनि ॻाल्हायो कि अबू जहल हथ में पथरियूं खणी आयो, मुठ में बंद हुयूं। साईं जन खे चयो ओ मोहम्मद ॿुधा त मुंहिंजे मुठ में छा आहे, जेकॾहिं ॿुधाए वे त मां कलमो पढ़ंदुसि मुस्लमान थींदुसि। नबी साईं फरमायो मां तोखे छा ॿुधायां, तुंहिंजे मुठ में जेके शयूं आहिनि उहे पाण ॿुधाईंदियूं। अल्लाहु अकबर। हदीसुनि जे किताबनि में अचे थो उन्हनि पथरियुनि वॾी आवाज़ सां ॻाल्हायो अशहदु अन्नक रसूलुल्लाह, वाकई तूं अल्लाह जो सचो रसूल आहे, असां गवाही थी ॾियूं। पथरियुनि ॻाल्हायो, खजीअ जो थुर ॻाल्हाए पियो, वण ॻाल्हाइनि पिया, जबल ॻाल्हाइनि पिया। छा रब खे ताक़त न आहे जो असांजा पेर असां ते गवाही ॾियनि, असांजा कन असां ते गवाही ॾियनि, असांजूं अखियूं असां ते गवाही ॾियनि। किन जे लाइ अखियूं गवाही ॾींदियूं या अल्लाह। टाक मंझंदि जी बिलाल भयो जे ॻोठ में जलसो हुयो, कांव जी भी अखि पई निकिरे, पर सख़्त गर्मीअ में सुबुह खां वठी क़ुरान मजीद ॿुधण जे लाइ जलसे में वेठो हुई। हिन जी दीद हुई आलमनि जो चेहरो हो, आलमनि जे चेहरे मां अखि कढई कोन पियो। किन जे लाइ त कन गवाही ॾींदा या अल्लाह सॼो ॾींहुं हिन क़ुरान मजीद ॿुधी। किन जे लाइ त पेर गवाही ॾींदा या अल्लाह जाम सुहारे खां कंद कोट खां हमज़ो खान होगाई जे ॻोठ खां पंधु करे जे क़ुरान मजीद जो जलसो ॿुधई। दुआ कयो शल असांजा उज़वा इहे गवाहियूं ॾियनि ऐं इंशाअल्लाह अॼु जेके हिते वेठा आहियूं इहो सभु रब जे रिकॉर्ड में महफ़ूज़ थिए, मोबाइल में महफ़ूज़ थिए पियो। अक़ीदो ईमान सही हूंदो इंशाअल्लाह इन जे करे बख़्शी ॾींदासीं, छो त क़यामत जे ॾींहुं रब रुगो बहाना ॻोल्हींदो, को बहानो हुजे त हिनखे माफ़ कयो। हदीस में अचे थो क़यामत जो ॾींहुं थींदो, हिकिड़ो शख़्स हूंदो उन जूं नेकियूं ऐं बुरायूं ॿई बराबरि हूंदियूं। रब फरमाईंदुसि का हिकिड़े खां नेकी वठी आ, जीअं तुंहिंजो नेकियुनि जो ताराज़ू गौरव थी वञे, तूं जन्नती बणिजी वञी। मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पाण फरमायो पीउ वटि वेंदो, बाबा तूं मुंहिंजो अबो, अॼु मुंहिंजे जन्नत ऐं जहन्नम जो मसलो आ। दुनिया में त सॼो ॾींहुं मुंहिंजे करे लोड़ींदे हैं, मां राति जो बीमार थी पवंदुसि, मां रोंदो हुउसि त तूं बि रोंदे हैं। ओ मुंहिंजा अब्बा दुनिया में तो पंहिंजे ख़ुशियुनि खे ख़त्म करे मुंहिंजे ख़ुशियुनि में लॻी वे, अॼु मुंहिंजे जन्नत ऐं जहन्नम जो मसलो आ। बाबा हिकिड़ी मूंखे नेकी ॾे जीअं मां जन्नती बणिजी वञा। नबी सिंह फरमायो पीउ इनकार कंदो, वरी अम्मा वटि वेंदो, अम्मा तूं मुंहिंजी अम्मा
2.5 साल रातियूं रातियूं तो मुंहिंजी लाइ उजागर कया मूंखे किविल जो चक लॻंदो उहो बि तूं बर्दाश्त न कंदी ओ मुंहिंजी जी जलमा अॼु मुंहिंजे जन्नत जहन्नम जो मसलो आहे हिकिड़ी नेकी ॾे जीअं मां जन्नती बणिजी वञा नबी साईं फरमायो अम्मा भी इनकार कंदी भाइर भी बेवफा थी वेंदा ज़ाल भी मुंहुं मोड़े वेंदी दोस्त भी बेवफा थी वेंदा केर भी इनखे नेकी न ॾींदो मां नथो चवां क़ुरान तो फरमा लौ यफ्तदी मिन अज़ाब यौमइज़ बिबनी व साहिबतिही व अखीही व फसीलतिही अल्लती तुवी व मन फिल अर्ज़ि जमीअन सुम्मा युनजी कल्ला इन्नहा लज़ा नज़्ज़ाअतन लिश्शवा तदउ मन अदबर व तवल्ला 29 सिपारो सूरत मारिज तो पढ़ा कुरान तो फरमा क़यामत जे ॾींहुं पीउ पियो रब खे चवंदो या अल्लाह मुंहिंजे पुटनि खे मुंहिंजे न्याणियुनि खे बाहि में साड़ मूंखे बचा मां पई रब खे चवंदी या अल्लाह मुंहिंजे बच्चनि खे बाहि में साड़ मूंखे बचा भाउ पियो रब खे चवंदो या अल्लाह मुंहिंजा नंढा ॿार वॾा ॿार मुंहिंजूं भेनरूं सभिनि खे बाहि में साड़ मूंखे बचा मुड़ुस पियो रब खे चवंदो या अल्लाह ही मुंहिंजी ज़ाल जैसा मां प्यार जो परणो कयो इन मुंहिंजी ज़ाल खे भी बाहि में साड़ मूंखे बचा कौम जो वॾेरो सरदार उहो पियो रब खे चवंदो फसीलती हिलती तुवी या अल्लाह ही मुंहिंजो कुटुंब कबीलो मुंहिंजा मिट माइट सौट मासात मारोट पुफाट मुंहिंजी कौम जा माण्हू जेके मुंहिंजे आर्डर ते हथियार खणी अचे बंद ते पहुचंदा सरदार तुंहिंजे हुक्म जी देर आहे जियां आर्डर कर असां जान कुर्बान कंदासीं कुरान तो फरमा क़यामत जे ॾींहुं कौम जो वॾो इहो सरदार पियो चवंदो या अल्लाह इन सॼी मुंहिंजी कौम खे बाहि में साड़ मूंखे बचा दुनिया में त कुत्ते खे बाहि में जलण बर्दाश्त नथा कयूं बिल्ले खे कोए खे बाहि थी लॻे त रहम थो अचे नांग खे बाहि थी साड़े त लिंग कांडा जी था वञनि कंहिं दुश्मन जे घर खे बाहि थी लॻे त पाणीअ जो दिलो खणी वञी बाहि पिया विसायूं पर क़ुरान तो फरमा क़यामत जे ॾींहुं इंसान एॾो ज़ालिम थी वेंदो जो चवंदो या अल्लाह मुंहिंजे पीउ खे माउ खे भाइरनि खे भेनरुनि खे मुंहिंजे कुटुंब कबीले खे वमल फिल अर्ज़ जमीअन सुम्मा युनजी सारी इंसान ज़ात खे बाहि में साड़ रुगो मूंखे बचा सचो कुरान सचो इहो ॾींहुं थींदो यकीन आहे कि न कोन्हे इहो ॾींहुं थींदो उते कम नेकिन को सवा का शे हिकड़ी नेकीअ जे लाइ माण्हू परेशान हूंदो दुनिया में असां खे नेकिन जी गिनती कान्हे का हालांकि नेकिन जा दरिया पिया वहनि नेकिन जा समुंड पिया वहनि दुनिया में नेकी एॾी आसान अथव एॾी दुनिया में नेकी सस्ती अथव नबी से फरमायो जंहिं मुंहिंजे उम्मती ईशा जी नमाज़ जमात सां पढ़ी वरी फजर जी नमाज़ जमात सां पढ़ियईं सॼी राति निंड कई खोंगराई रब फरमातो फक अन्नमा क़ामल लैल कुल्ल ए फरिश्तो हिन मुंहिंजे महबूब जे उम्मती जी निंड हिन जा ख्वाब हिन जा खोंगरा सभु इबादत लिखाए छॾियो एडी दुनिया में नेकी सस्ती अथव नबी साईं फरमा जेको मुंहिंजो उम्मती वुज़ू थो करे हथ तो धोए त हथनि जा गुनाह ख़तम मुंहुं थो धोए त मुंहं जा गुनाह ख़तम मथे जी मख पियो करे त मथे जा गुनाह ख़तम पेर पियो धोए त पेरनि जा गुनाह ख़तम फरमायूं जॾहिं मुंहिंजो उम्मती वुज़ू करे मस्जिद ॾे पियो अचे हिकु विख थो खणे 10 गुनाह माफ़ था थियनि 10 नेकियूं थियूं लिखजनि 10 दर्जा जन्नत में बुलंद था थियनि जंहिं ही नमाज़ी मस्जिद में अची तकबीर तहरीम चई करे चए थो अल्लाहु अकबर रब फरिश्तनि खे फरमाए थो तव्हां गवाह हुजो अॼु हिन मुंहिंजे बाने मुंहिंजी आॾो हथियार फिटा कया पाण खे चए थो मां नंढो आहियां अल्लाहु अकबर मुंहिंजो रब वॾो आहे तव्हां गवाह हुजो मां माफ़ी ॾेई छॾी
दुनिया में नेकी एडी सस्ती थव, एडी दुनिया में नेकी सस्ती थव। नबी सन फरमा जमो जो उम्मती रमजान जा 30 रोजा रखिया, 6 शवाल जा रोजा रखिया। अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए तो इन मुझे सोने नबी जे उम्मती जी दफ्तर में लिखी जो तो सजो साल रोजन में गुजारे। एडी दुनिया में नेकी सस्ती थव। नबी से फरमायो अलिफ लाम मीम यो हिकड़ो हर्फ न थव। अलिफ जुदा लाम जुदा मीम जुदा। जेको मुझो उम्मती पढ़े तो अलिफ लाम मीम उन जूं 30 नेकियूं थियूं लिखजन, 30 गुनाह था माफ थियन, 30 दर्जा था जन्नत में बुलंद थियन। बाज़ उलमा फरमाइन था अलिफ में 3 अखर, लाम में 3 अखर, मीम में 3 अखर। जेको पढ़े तो अलिफ लाम मीम उन जे आमाल नामे में 90 नेकियूं थियूं लिखजन, 90 गुनाह था माफ थियन, 90 दर्जा था उन जा जन्नत में बुलंद थियन। एडी दुनिया में नेकी सस्ती थव, एडी दुनिया में नेकी सस्ती थव। नबी से फरमायो जा रमजान में हिकड़ो कुरान मजीद जो खत्म कढो, अल्लाह ताला उन जे आमाल नामे में 52 लख कुरान जे खत्मन जो सवाब तो लिख। नेकिन जा दरिया पिया था वाह, नेकिन जा वाह होगा पिया था वाह, नेकिन जी शाखूं पे जी वहन गोठ गोठ पर केर नेकी कमाए। आखिरत जेनी हिकड़ी नेकी जे लाइ माण्हू परेशान हूंदो, केर भी हिनखे नेकी कोन ॾींदुसि। नबी साईं फरमायो मायूस थी मोटियो ईंदो, हिकिड़ो बानो मिलंदुसि यार ख़ैर त आहे, मायूस चवंदो यार नेकियूं ऐं बुरायूं ॿई बराबर आहिनि। रब फरमायो कंहिंखो हिकिड़ी नेकी वठी आ, केर भी नेकी कोन थो जे, बाबे भी जवाब ॾेई छॾियो, अम्मा भी मुंहुं फेरे छॾियो, ज़ाल भी ठुप इनकार कयो, ॿाहिरि बेवफ़ा थी विया, दोस्त मुंहुं मोड़े विया, केर भी नेकी कोन थो जे। हदीस में चए थो उहो शख्स चवंदो यार तुंहिंजूं नेकियूं ऐं बुरायूं ॿई बराबर, तूं जन्नत में नथो वञी सघीं, मुंहिंजूं त सारियूं जो सारियूं बुरायूं आहिनि, सिर्फ़ हिकिड़ी नेकी आ, यार मां जन्नत में कीअं वेंदुसि। अदा हीअ नेकी तूं वटि, तुंहिंजो कमु थिए, मुंहिंजो अल्लाह मालिक आ। हदीस में चए थो आहे हिकिड़ी नेकी हिनखे ॾींदो, ख़ुशीअ में नारा हणंदो अल्लाहु अकबर, भॼंदो ईंदो या अल्लाह नेकी मिली वई, या अल्लाह नेकी मिली वई। रब खे पतो त आहे किथों आंदई, चवंदो या अल्लाह हिकिड़ो तुंहिंजो बानो हुयो, जंहिं वटि हुई हिकिड़ी नेकी, उन चयो तूं वटि, तुंहिंजो कमु थिए, मुंहिंजो अल्लाह मालिक आ। हदीस में चए थो रब जो रहम जोश में अची वेंदो, अल्लाह से फरमाईंदो वठी अचो हिन मुंहिंजे बाने खे, फरिश्ता वठी ईंदा, रब जे साम्हूं अची बीहंदो। रब फरमाईंदुसि छा तूं मूंखां वधीक सखी आं छा तूं मूंखां वधीक रहम रहीमीन आं छा? तो हुन सां सखा कई, मां तोसां थो सखा कयां, तो हुन ते रहम कयो, मां तो ते थो रहम कयां। फरिश्तनि खे रब हुकुम फरमाईंदो, पर हिन हिक नेकी वारे खे जन्नत में वठी वञोसि, पोइ हुनखे जन्नत में वठी वञोसि। इहो केरु हूंदो? हदीस में अचे थो इहो सखी हूंदो। सखी भी तव्हां ईअं असां जा थोरा ई, जो 100 मण थियनि त 5 मण मदरसे में, 95 मण घर में, इहा भी सखावत आहे, इहा सखावत न आहे। तव्हां ईअं असां जा सखी थोरा ई, जो लख रुपया पगार हुजे त रुगो 2000 मदरसे में, सखी हिनखे न चए। सखावत हुजे सोने अली से मारी, अल्लाह अकबर, बास बासियूं, अम्मा फातिमा हजरत अली से बास बासी, या अल्लाह मुंहिंजो बच्चो हसन, मुंहिंजो बच्चो हुसैन बीमार आ, जेकॾहिं ये खुश थी विया त असां तुंहिंजी रज़ा जे लाइ 3 रोज़ा रखंदासीं। अगली बास जे जंहिंमें तकलीफ़ अचे, बाक़ी इहा बास न बास जे त पुट ॼमे त ज़ाल समेत कलंदर जी दरगाह ते वेंदुसि, पुट ॼमे त बकर काहे बस भरे सईदी मूसाणी जी दरगाह ते वेंदुसि, इहा बास नाजाइज़ आ। हज़रत अली से अम्मा फातिमा बास बासी, या अल्लाह असांजा बचड़ा ख़ुशि थी विया त असां तुंहिंजी रज़ा जे लाइ 3 रोज़ा रखंदासीं। बचड़ा ख़ुशि थी विया, सुबुह जो रोज़ो रखियो, शाम जो इफ्तारी जो टाइम आयो,
पानी हुयो, कुछ खारकूं हुयूं, जवन जी मानी हुई। हिकिड़ो मिस्किन दरवाजे ते आयो, दरवाजो खड़कायो, सोना अली तू सखिया अल्लाह जे नाले ते मां बुखायल हां। हजरत अली से फरमायो, पुट हसन ये मानी ने मिस्कीन के जो असा पानी ते इफ्तारी था कयूं, वरी बे डी रोजो रखियो पानी ते। शाम जो इफ्तारी जो टाइम थियो, हिकिड़ो यतीम आयो, दरवाजो खड़कायो, सुना अली तू सखिया अल्लाह जे नाले ते दे मां बुखायल हां, न मुंहिंजो अबो न मुंहिंजी अम्मा। हजरत अली से फरमायो, पुट यमानी ने यतीम के जो असा अहल बैत जो अल्लाह मालिका। बे डी रोजो खोलियो पानी ते, वरी टे डी रोजो रखियो पानी ते। शाम जो इफ्तारी जो टाइम थियो, हिकिड़ो कैदी आयो, ओ सोना अली तू सखिया मां गुलाम मां कैदी मां बुखायल अल्लाह जे नाले ते दे। हजरत अली से फरमायो, पुट यमानी ने कैदीअ के जो असा जो अल्लाह मालिका मां पानी ते इफ्तारी कंदुसि। अल्लाह अकबर। पानी ते इफ्तारी करे जॾहिं नमाज ते अचे पियो सुबुह जो, अल्लाह अकबर। अल्लाह से जिब्रील के हुक्म कयो, जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे महबूब के चो वयुतिमून ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। ओ मुंहिंजा महबूब सुनो अली अचई पियो थेड़ खाईंदो, 3 ॾींहं 3 रातियूं रोजो रखे भी पानी ते, खोले भी पानी ते, पान बुख ते मिस्कीन के पियो खाराए, पान पानी ते पियो इफ्तारी करे, यतीम के पियो खारावई, पान बुख ते हुयो कैदी के पियो खारावई। ओ मुंहिंजा सोना मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं मुंहिंजो सोनो अली पहुचंदो वञे, मां ख़ुदा जा सलाम अचे जांसि, मां रब ॿिन्हिनि जहाननि में राज़ी थी। इनके चइबो अथव सखावत। घर जा पैसा मिलिया, घर में ज़रूरत हुई, घर जी छित पियल कान आई, पाड़े में ॿियो ग़रीबो अचे 50,000 उनखे ॾिनई, यार तूं वठ पंहिंजे बच्चन के छांव में कर, असां जो अल्लाह मालिक आहे। इनखे चइबो अथव सखावत। पंहिंजे घर में खाइण जे लाइ अटो बि कोन्हे, चावरनि जो कटो मिलियुसि, अन्न जो कटो मिलियुसि, चई असां जो अल्लाह मालिक आहे, उहे चावर वरी ॿिए जे घर मोकिलियईं। इनखे चइबो अथव सखावत। दुआ कयो अल्लाह असांखे इहा सखा नसीब फरमाए। क़यामत जे ॾींहुं इहो शख़्स चवंदो, सखी चवंदो, या अल्लाह हिन जो कमु थिए असांजो अल्लाह मालिक। हिकिड़ी नेकी हूंदसि, उहो बि चवंदो, यार ही तूं वठ, तुंहिंजो कमु थिए असांजो अल्लाह मालिक आहे। रब फरमाईंदो, बस तो हिकिड़ी नेकी हिनखे ॾिनी, मां रब वरी तोखां वधीक सखी आहियां। फरिश्तनि खे रब चवंदो, पर हिन हिक नेकी वारे खे जन्नत ॾिनो। तंहिंजे करे नबी से फरमाया, सखी हबीबुल्लाह, सखी अल्लाह जो दोस्त अथव। असखी करीब मिन अल्लाह व करीब मिन रसूल व करीब मिन अल जन्नह। सखी अल्लाह के भी वेझो, सखी अल्लाह जे रसूल के भी वेझो, सखी जन्नत के भी वेझो। वल बखील अदुव्वुल लिल्लाह, बखील अल्लाह जो दुश्मन अथव। भली सॼी राति इबादत करे, बखील अल्लाह को भी परे, अल्लाह जे रसूल को भी परे। बईदुम मिन अल्लाह व बईदुम मिन रसूल व बईदुम मिन अल जन्नत, जन्नत को भी बखील परे अथव। वल बखील करीबुम मिन अन्नार, अल्लाह जे नबी फरमायो बखील जहन्नम के वेझो आहे। दुआ कयो अल्लाह असांखे सखा दी तौफीक नसीब फरमाए। नेकी कयो बाबा, नेकियूं कमी जूं, नेकिन जा दरिया पिया, नेकिन जा वावड़ पिया। अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह 5 वक़्त नमाज जी पाबंदी कंदासीं। रमज़ान अचे थो, इंशाअल्लाह रमज़ान जा रोज़ा रखंदासीं। पाड़े में को गरीब मिस्कीन हूंदो, इंशाअल्लाह उनजी भी सार संभाल लहंदासीं। अल्लाह से को दुआ अमल जी तौफीक नसीब। अल्लाहुम्मा सल्ली अला, मां दुआ तो करा 10 मिनट। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या अल्लाह बिन्हिनि जहाननि जूं भलायूं चङायूं नसीब फरमा, बिन्हिनि जहाननि जे बुराइयुनि ऐं तकलीफ़ुनि खां बचा। इन दुनिया में इस्लाम सां, ईमान सां, एहसान कामिल सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। असांजे बेदीननि खे दीनदार बना।
या अल्लाह असांजे बेनमाज़न के नमाज़ी बना, असांजे बीमारन के शफा दे। या अल्लाह असांजे मरीज़न के सेहत दे, जेके बे औलादन या अल्लाह उन्हनि खे साले औलाद दे, जिन खे औलाद आहे अबे अम्मा जो फरमा बरदार बना। या अल्लाह जेके न्याणियुनि जे मसइले में परेशान आहिनि उन्हनि जा मसइला आसान फरमा, नेक साल रिश्ते जो इंतजाम फरमा। हिन वैस के हिदायत जो ज़रियो बना, आखिरत जे ॾींहुं निजात जो ज़रियो बना। असांजे मोहतरम भाऊ उबैदुल्लाह साहब उन जे ॿाहिरनि ॻोठ वारनि महिनत करे ही दीनी प्रोग्राम रखियो आहे। या अल्लाह उन्हनि जे महिनत के, हिम्मत के, जज्बे के, ताउन के, खैरात के कबूल फरमा। उन्हनि जे ज़िंदगी में, सेहत में, रिज़्क़ रोज़ी में, अमल साले में बरकत फरमा। जेको क़ुरान मजीद पढ़ियो वियो, खैरात कई वई, इन जो सवाब जेके असांजा अज़ीज़ क़रीब नंढा वॾा जवान कुरागा मर्द औरतूं ईमान इस्लाम सां फौत थी विया आहिनि। या अल्लाह इन्हनि जो सवाब सभिनी जे रूहनि खे पहुचा, उन्हनि जे क़ब्रनि खे मुनवर फरमा, उन्हनि जे दर्जात खे बुलंद फरमा। असांजे ॻोठे न बिलाल भयो खे क़ुरान सां आबाद फरमा, नंढनि वॾनि मर्दनि औरतुनि खे क़ुरान सां तालुक़ नसीब फरमा, सालियनि जी सोबत नसीब फरमा। जीअं वॾड़नि जी आलमनि दीनदारनि सालियनि सां सोबत हुई, या अल्लाह पोयरनि खे, नौजवाननि खे, बच्चनि खे बि या राह इहो रस्तो नसीब फरमा। या अल्लाह ही जेके बि बाना सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं तुंहिंजो क़ुरान, तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो फरमान ॿुधण जे लाइ आहिनि, ॿियो कोई गर्ज़ कोन्हे, तुंहिंजी रज़ा मक़सूद आहे। या अल्लाह सभिनीनि खां राज़ी थी, जेकी आया उन्हनि खां बि राज़ी थी, जेकी न आया उन्हनि खां बि राज़ी थी। या अल्लाह जेके वेठा आहिनि उन्हनि खां बि राज़ी थी, जेके वीचारा हलिया विया उन्हनि खां बि राज़ी थी। या अल्लाह जेके ज़िंदा उन्हनि खां बि राज़ी थिए, जेके वफ़ात करे विया उन्हनि खां बि राज़ी थी। अल्लाह असांजे सिंध में दस्तूर आहे, को अमीर को रईस को वॾेरो को माइट नाराज़ थी वेंदो आहे, केॾो बि पत्थर दिलि हूंदो आहे, जॾहिं मेघ खणी वेंदा आहियूं त राज़ी थी वेंदो आहे। या अल्लाह तूं त रहीम आहे, तूं त करीम आहे, तूं त सत्तार आहे, तूं त गफ़ार आहे। तुंहिंजो त बाननि सां एॾो प्यार आहे, एॾो अबे अम्मा जो औलाद सां प्यार न आहे। हे असांजा सुहिणा अल्लाह, असां बि सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं सख़्त गर्मी में तुंहिंजे आॾो ई सभु मेघ खणी आया आहियूं, रब असां खां राज़ी थी। या अल्लाह तूं राज़ी थी। या अल्लाह जेकॾहिं कंहिं वॾेरे कंहिं सरदार जे बंगले जे दर ते हिकिड़ो कलाक वञी वियो हा त उहो पत्थर दिलि बि पाणी थी वञे हा, असांजा मुतालबा मञे हा, तो त पाण फरमायो आहे मूंखां घुरंदो त मां राज़ी थींदुसि, न घुरंदो त मां नाराज़ थींदुसि। या अल्लाह असां सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं ही सभु तुंहिंजी आॾो धर्मो हणी वेठा आहियूं। या अल्लाह असां सभिनी जा जाइज़ मुतालबा पूरा फरमा, असांजूं मुश्किलातूं आसान फरमा। असांजे दोस्त, इहे असांजा दोस्त, असांजा प्यारा ॿाहिरि हिननि जे हिन में माल मता में बीमारी आहे। या अल्लाह ॾिनियूं बि तो हन, पारत बि तोखे हिन बीमारी खां असांजे माल जी हिफ़ाज़त फरमा, असांजे फसलनि में बरकत फरमा, असांजे आमाल साले में बरकत फरमा। ईमान उहो ॾे जंहिंमें लज़्ज़त हुजे, ज़िंदगी उहा ॾे जंहिंमें इस्लाम हुजे। या अल्लाह अखियूं उहे ॾे जंहिंमें हया हुजे, ज़ुबान उहा ॾे जेका शाकिर हुजे। या अल्लाह दिल उहा ॾे जंहिंमें तुंहिंजो ख़ौफ़ हुजे, सीनो उहो ॾे जंहिंमें क़ुरान हुजे, क़ब्र उहा ॾे जंहिंमें सुकून हुजे, जन्नत में जा उहा ॾे जेका महबूब मुस्तफ़ा जे पाड़े में हुजे, मुल्क उहो ॾे जंहिंमें क़ुरान जो कानून हुजे। या अल्लाह मौत ॾे त शहादत वारो मौत ॾे। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहले बैति अजमईन। इस्लामी डाउनलोडिंग ऐं टेप कैसेट मेमोरी कार्ड में रिकॉर्ड कराइण जे लाइ यादि रखंदा सिद्दीक हैदर किताब घर, नज़द मेन गेट गिट्टी, हाई स्कूल नंबर 2 शिकारपुर। राब्ते जे लाइ यार मोहम्मद शेख, मोबाइल नंबर 0